जी। अच्छा सगीर, इहो ॿुधाइजो त हिन समूरी सूरत हाल में एंटी करप्शन जे खाते जो कहिड़ो किरदारु आहे। इंतिहाई अहम मामले ते एंटी करप्शन जे मुजरमाणी ख़ामोशीअ ते बि केतिरा ई सवाल उथनि था। इन हवाले सां अव्हां छा चवंदा? रोशनी, गुज़िरियल जेको साल दिसंबर में एंटी करप्शन कमेटी 1 जो इजलास थियो हो सिंध जे चीफ सेक्रेटरी जी सरबराही में। उन कमेटी वारे इजलास में मुख़्तलिफ़ केस जेके रखिया हुआ, उन केस में ही सिंध सेक्रेटेरिएट कॉम्प्लेक्स 8, 7 ऐं 8 वारो मनसूबो भी जेको आहे उहो शामिल आहे। त इन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे वर्क्स एंड सर्विसिस खाते जा जेके ऑफिसर्स ऐं जेके मां तव्हांखे नाला जिन कंपनियुनि जा ॿुधाया उन जा ठेकेदार ऐं ॿिया जेके इन में मुलविस आहिनि उन्हनि समूरनि मामलनि जो जेको आहे उहो केस रखियो वियो। केस में FIR दाख़िल करण जी मंज़ूरी ॾिनी वई। उन्हनि जा मिनट्स भी जेके आहिनि उहे जारी थी विया। पर तक़रीबन इनखे 1 महीनो थी वियो आहे, पर हिन वक़्त ताईं इन मामले जो केस जेको आहे उहो दाख़िल न थी सघियो आहे। उन वक़्त जे जेको प्रोजेक्ट डायरेक्टर हुयो कामरान आसिफ़, उन जी मिली भगत सां जेको आहे उहो बैंक गारंटी जेको आहे उहो ठेकेदार कढाए वियो। इन जे करे उन ते जेको आहे जेका इन मनसूबे में करप्शन थी ऐं ही कमु जेको आहे उहो बंदि थी वियो। एडवांस जेका आहे उन्हनि खे पैसा जारी थिया आहिनि। समूरे मामले जो जेको आहे उहो केस दाख़िल करण जे लाइ चयो वियो, पर एंटी करप्शन बि जेको आहे इन मामले खे दबाए छॾियो आहे। एंटी करप्शन जी हमेशह उहा कारकर्दगी ज़ीरो हूंदी आहे। हमेशह जेकी वॾा वॾा केस जेके आहिनि उहे साइडलाइन कया वेंदा आहिनि। त मुख़्तलिफ़ मरहलनि में तव्हांखे ॿुधाईंदुसि त एंटी करप्शन जेका उहा करप्शन जा मामला जेके आहिनि उहे लिकाइण जी कोशिशि कंदो आहे। कराची में एंटी करप्शन कमेटी 2 जो भी जेको आहे उहो तक़रीबन 3 सालनि खां इजलास न थी सघियो आहे। पर हिन मामले जी भी जेको आहे उहो चीफ सेक्रेटरी दिसंबर महीने में हिन जी इंक्वायरी जी जेको आहे उहा उन ते ओपन इंक्वायरी खां पोइ हिन ते FIR रजिस्टर्ड करे उन्हनि खे गिरफ़्तार करण जो चयो हो। पर हिन वक़्त ताईं उन जी न FIR थी आहे, न ई इन्हनि जेके हिन मामले में करप्शन में मुलविस या उन्हनि जे इल्ज़ाम हेठि आयल आहिनि उन्हनि खे जेको आहे न गिरफ़्तार करे सघी आहे। हिन वक़्तु इहो मामलो जेको आहे एंटी करप्शन दबाए छॾियो आहे।